पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट खे रद्द कंदे सरकारी मुलाज़मनि जी पघारनि में 30% वाध जो मुतालबो कयो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जेका बजट पेश कई वई आहे लॻे थो उहा कंहिं ॿिए मुल्क जी बजट आहे। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़मनि जे एहतजाज में शिरकत दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त नाणे वारो वज़ीर कंहिं ॿिए मुल्क जी मईशत जी ॻाल्हि करे रहियो आहे। संदसि ॻाल्हियूं अवाम जे फटनि ते लूण बुरकण बराबरि आहिनि। हुन चयो त ग़रीब मरी रहिया आहिनि, हिक वेले जी मानी लाइ परेशान आहियूं। मीडिया खे हमेशह कमज़ोर तबके लाइ आवाज़ उथारणु घुर्जे। पीपी चेयरमैन चयो त घटि में घटि पघार 25,000 कई वञे। हू सिंध हुकूमत खे चयो आहे त घटि में घटि पघार 25,000 मुक़ररु करे। हुन चयो त पीपी बजट ख़िलाफ़ वोट ॾिनो आहे। असां शहबाज शरीफ़ सां गॾु आहियूं। असांजा समूरा वोट उन जे हवाले आहिनि। हुन चयो त बजट पास थी त अवाम वटि वेंदसि ऐं अवाम खे ॿुधाईंदसि त नाअहल हुकूमत कीअं इन्हनि जे हक़नि ते धाड़ा हणी रही आहे। हुक्मरान कूड़ा ऐं यूटर्न जा माहिर आहिनि।